अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरियों त ही मुंहिंजो 3 मीडियम साइज़ बसर आहिनि, उन्हनि जो दाग थी रहियो आहे। उन में विझूं था पानी। 3 मीडियम साइज़ ये प्याज हैं, इसको मैंने ब्राउन करके आपके सामने पानी डाल दिया है। आज मैं बना रही हूँ कोफ्ते और पालक का सालन। कोफ्ते मैंने बना लिए हैं, कोफ्ता मां ठाहे छॾिया आहिनि ऐं कोफ्तनि जी मां रेसिपी इन लाइ नथी ॾेखारियां छो त इहा रेसिपी मां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। वीडियो मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था ऐं डिस्क्रिप्शन बॉक्स में मां उन वीडियो जो लिंक ॾियां थी, तव्हां उहो ॾिसी वठिजो या तव्हां पंहिंजे हिसाब सां बि जीअं कोफ्ता ठाहींदा आहियो ठाहे था सघो। ऐं उन खां अलावा कोफ्तनि जो जेको मसालो मां यूज़ कंदी आहियां, जेको इन गोश्त में मिक्स कंदी आहियां, उन जी रेसिपी भी मुंहिंजी पंहिंजी अलॻि आहे, उहा भी मां वीडियो ठाहे चुकी आहियां, उन जो लिंक भी मां ॾेई छॾींदसि। तो कोफ्ते बनाना मैं पहले सिखा चुकी हूँ। ये चिकन के कीमे के कोफ्ते हैं और कोफ्ते बनाने का लिंक और कोफ्ते का जो मसाला मैं बनाती हूँ, जो पाउडर, वो इसमें जो हम डालते हैं उसका भी लिंक मैं आपको शेयर कर दूँगी। इसके लिए प्याज ब्राउन हो चुकी है, इसमें पानी डाल लिया है और जो कुछ हमें चाहिए होगा यह है पालक। उबली हुई पालक है, 1 किलो पालक थी, उसमें से कुछ कचरा भी निकला, उसके बाद इसको बॉईल कर लिया है और जिस पानी में उबाला था उसी पानी में ये मौजूद है, पानी में नहीं फेंकती हूँ। तो ये 1 किलो पालक साफ़ करे सोए बॉईल कई आहे, उन खां पोइ जेतिरी बचे ज़ाहिर कचरो भी निकिरंदो आहे ऐं जंहिं पानी में उबारी आहे उन ही पानी में मौजूद आहे। 3 ही टमाटर हैं मीडियम साइज़, 3 टमाटर काट लिए बारीक। थोड़ा सा साबित गरम मसाला है, ये देखिए, दालचीनी है, 2-4 लौंग हैं, कुछ 5-6-7 काली मिर्चें हैं, बड़ी इलायची। दालचीनी जी 2 टुकड़ियूं आहिनि, 2 टे लौंग, कुछ कारा मिर्च, हिकिड़ो वॾो फोटो ऐं ही अदरक थूम आहे, हिकिड़ो फुल भरियल टेबल स्पून, पूरा भरा हुआ 1 टेबल स्पून अदरक लहसुन है पिसा हुआ। उसके साथ ये जो खुश्क मसाले पिसे हुए हैं, थोड़ी सी हल्दी है 1/4 टीस्पून, नमक और मिर्चें 1-1 टीस्पून, धनिया आधा टीस्पून। इसमें आप अपनी मर्ज़ी से भी डाल सकते हैं नमक और मिर्च अगर आप तेज़ खाना चाहें। अब ये मसाले, खुश्क मसाले, गरम मसाले और टमाटर और उसके साथ साथ अदरक और लहसुन, अब ये डाल के इसको ढककर हम पकाएंगे दरमियानी आंच पे, ताकि अच्छी तरह से टमाटर गल जाएं और हमारा मसाला तैयार हो जाए। ठीक है, तो ये सब शयूं जेतिरियूं भी हिते शयूं हुयूं, अदरक थूम ही, खुश्क पीठल मसाला, साबित गरम मसाला ऐं टमाटर, असां सभु हिन में विधा आहिनि ऐं हिनखे हाणे ढक ॾेई विचोली बाहि ते पचाईंदासीं त जीअं हे टमाटर चङी तरह ॻरी वञनि ऐं असांजे ॿोड़ जे लाइ मसालो जेको आहे हिकिड़ो बहितरीनु तयारु थिए। सो ॾियूं था हिनखे ढक, बाहि विचोली आहे। ॾिसो 2 चमचा दही भी मूं फेटी आहे, इहा मां हिन में ॿोड़ में मिक्स थी कयां। 2 चम्मच दही में इसमें डाल रही हूँ सालन में, और मसाला यहाँ पे हमारा पक रहा है अच्छी तरह से। और अगर दही ज़्यादा खट्टा हो तो कम डालें, अगर मीठा दही है तो 2 चम्मच से ज़्यादा भी डाल सकते हैं, ये हल्का खट्टा है। उसके साथ यहाँ पे मैं पालक को थोड़ा सा कुचल रही हूँ। ठीक है, पालक के मां थोड़ो चिथियां थी हिते, जेसिताईं असांजो मसालो तैयार थिए। ॾही हे 2 चमचा मां फेटे छॾी आहे, अगर ॾाढी खट्टी ॾही हुजे त घटि विझो, अगर मिठी ॾही आहे ताज़ी आहे त पोइ तव्हां उहा 2 चमचनि खां वधीक भी विझी सघो था। पालक के मां चिथे छॾियो आहे, पालक को मैंने कुचल दिया अच्छी तरह से, और थोड़ा बहुत जो रह जाए तो उसमें कोई हर्ज नहीं है। हरी मिर्चें यहाँ रखी हैं, आखिर में डालेंगे। 2 चम्मच और दही मैंने अच्छी तरह से फेंट लिया है, ये इसकी भी हमें आखिर में ज़रूरत पड़ेगी। और हरा धनिया डालेंगे, वो बाद में मैं फ्रिज से निकालूंगी। ठीक है, तो 2 चमचा ॾही मूं फेटे रखी है, आखिर में खपे ही मिर्च आखिर में दम में विझंदासीं ऐं पालक चिथे छॾी आहे मूं चङी तरह। हाणे असां पंहिंजे मसाले खे चेक था कयूं। चेक करते मसाले को, दही और टमाटर का पानी खुश्क हो चुका है, तव्हां ॾिसो दही ऐं टमाटरनि जो पानी सुकी वियो आहे, बिल्कुलु खुश्क थी वियो आहे। ऐं असां हिनखे हाणे थोरी देरि लाइ भुञंदासीं चङी तरह सां, त जीअं टमाटर ऐं बसर ॻरी वञनि। असांखे हिकिड़ी सुठी ग्रेवी थी खपे हिन में। और ये शायद मैं आपको बताया या नहीं बताया कि हमेशा मैं कोफ्ते जो है वो फ्राई करती हूँ, करने चाहिए, क्योंकि उससे वो बाइंड हो जाते हैं। फिर जब हम उनको सालन में डालते हैं तो वो टूटते नहीं हैं। बिल्कुल थोड़े तेल में कोफ्ता हल्का हल्का सेके छॾजनि, हल्का तरे छॾजनि, पूरी तरह पचाइणा न आहिनि। उन सां छा थींदो आहे, जो हू ॻंढिजी वेंदा आहिनि, बाइंड थी वेंदा आहिनि, घुरंदा ऐं भॼंदा न आहिनि। ऐं टमाटर जिते सॼो हुजे तो उनखे कोशिशि कयो त चिथे छॾियो चङी तरह। टमाटर जो भी साबित आपको नज़र आए उसको अच्छी तरह से कुचल दें।
इलाही मज़ेदार बोड़ जी रेसिपी है, तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। अगर आपको मेरी ये रेसिपी पसंद आए तो आप ज़रूर इस वीडियो को लाइक करें, कुछ कहना हो तो कमेंट करें, शेयर करें ताकि दूसरे भी देख सकें। ज़रूर मुझे चैनल सब्सक्राइब करो। ज़िंदगी रही त अञा मां घणो कुछ तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। इसको मैं भून भी लेती हूँ और इसको अच्छी तरह से मसाले को मैं कुचल भी लेती हूँ। इसको भूनते हुए मैंने थोड़ा सा पानी डाला था, जैसे कहते हैं पानी का छींटा देना, पानी जो छंडो ॾियणु। भुञण में जेकॾहिं थोरो थोरो पाणी विझी उनखे ईअं सुकाईंदो वञिबो आहे न त उन सां मसालो ॾाढो सुठो ठहंदो आहे ऐं जेको बि बसर टमाटर आहे उहो ॾाढे सुहिणे नमूने ॻरी वेंदो। सो हीअ असांजो मसालो वियो आहे भुॼी तैयार थी वियो। हाणे असां हिन में पालक विझंदासीं। मसाला जो है अच्छी तरह भुन चुका है। अब इसको इसमें पालक डालेंगे। जिस पानी में उबाला था वो पानी भी साथ ही हम इसमें डाल रहे हैं। 2 मिनट में इसको ढककर पका रही हूँ जब तक इसमें उबाल आ जाए। जब इसमें उबाल आ जाएगा तो फिर हम इसमें कोफ्ते डाल देंगे। तो 2 मिनट मां इनखे ढक ॾेई पचायां थी त जीअं थोरो टचकी वठे। जीअं ई टच कंदो त हिन में असां कोफ्ता शामिल कंदासीं। थोड़ी देर जे लाइ मां हिन जी बाहि फुल कई ही, हाणे मां बाहि घटि थी कयां। आग हमने थोड़ी देर के लिए बढ़ा दी थी ताकि अच्छी तरह से बॉयल होने लगे। अब मैं इसकी आग जो है वो कम कर रही हूँ और अब हम इसमें ये कोफ्ते शामिल कर देंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ठीक है, हाणे असां हिनखे वरी 2 मिनट थोड़ा सुठो बॉयल करे 2 मिनट हम इसको अच्छी तरह उबालेंगे ताकि हमारे कोफ्ते जो हैं वो अच्छी तरह गर्म हो जाएं। ये भी एक बॉयल आ जाए इनको। उसके बाद हम इसको करेंगे दम पे लगाएंगे। ठीक है, ये सावा मिर्च मां हिन दम में विधा आहिनि ऐं 2 मिनट बॉयल थे तो हाणे मां हिनखे दम ते लगाईंदसि। विच में हिनखे उथलाइण ज़रूरी है। बीच में इसको ज़रूर थोड़ा सा घुमा लें, पलट लें। पानी इसमें मैंने एक्स्ट्रा नहीं डाला क्योंकि हमारी पालक उबली हुई थी, उसमें थोड़ा सा पानी था और कोफ्ते भी हमारे कच्चे पक्के बने हुए थे। ठीक है, तो कोफ्ता असांजा ऑलरेडी अध पका हुआ ऐं पालक भी असांजी बॉयल थियल हुई ऐं थोड़ी असां हिन में ग्रेवी छॾींदासीं। हूँ तो जॾहिं मां पालक पचाईंदी आहियां तो बिल्कुल खुश्क करे लाहींदी आहियां, पर हिन में असां हल्की थोड़ी ग्रेवी छॾींदासीं। ऐं बाहि भी जेका आहे मूं मीडियम कई आहे, लो जी तरफ़। ॾिसो बोड़ हे तक़रीबन तैयार आहे, पर हिन जी शिकिल जेका आहे का सुठी नथी आहे। हुन जी वजह इहा आहे त हिन में हिकु त थोड़ी ग्रेवी आहे। असां हिन जी बाहि बंदि करे हिनखे छॾींदासीं त जीअं हिन जो तेल मथां अची वञे। ठीक है, अभी ये सालन तो तैयार हो गया है लेकिन इसको डिश आउट नहीं कर सकते अभी। जब भी किसी सालन में थोड़ी सी भी ग्रेवी हो तो उसको आप हमेशा आग बंद करके 15 मिनट के लिए छोड़ दिया करें। ठीक है, तो हिनखे बाहि बंदि करे मां 15 मिनटनि लाइ छॾियां थी त जीअं हे जेको आहे हिन जो तेल मथां अची वञे, हिन जी हिकिड़ी सुठी शिकिल निकिरी अचे। उन खां पोइ मां हिन में धाणा भी मिलाईंदसि ऐं डिश आउट भी कंदसि। हाणे असां बोड़ खे कढूं था। ॾिसो हाणे तव्हांखे हिन जी शिकिल कुछ प्रॉपर नज़र ईंदी। ठीक है, ये बन चुका है सालन और धनिया में इसमें मिक्स कर रही हूँ। लेकिन ये कि इसको अच्छी तरह से जब घुमाना चाहें तो ये एहतियात करनी है कि ये कोफ्ते टूटे नहीं। ठीक है, सो हाणे असां हिन में कढूं था। डिश मुंहिंजी रेडी है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़रूर तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾिजो त तव्हांखे बोड़ जी रेसिपी कीअं लॻी आहे। चवंदी आहियां मां हमेशह प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधे जो ज़ाइक़ो ई जेको आहे बहितरीनु हूंदो आहे ऐं हुनजो असर भी बहितरीनु हूंदो आहे। हाणे जेको आहे मां हिन जे मथां थोरी गार्निशिंग में ॾही थी विझां। ज़रूर वीडियो लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो। तव्हांजा कमेंट्स तव्हांजा मूंखे ज़रूर खपनि। प्यार सां पकल खाधो आहे तव्हांखे महसूस थींदो। ये मुंहिंजी डिश रेडी आहे। तव्हांजी मोट जो इंतज़ारु रहंदो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।